अस्सलाम वालेकुम। हिकु नंढड़ी कहाणी आहे, उहा बि तव्हांखे ॿुधायूं था। पहिरीं खां तव्हां सभिनि खे ईद मुबारक हुजे। जेके बि असांजा दोस्त आहियो, असां पंहिंजो नंबर तव्हांखे स्क्रीन ते ॾींदासीं पाकिस्तान जो, पोइ तव्हां सां राब्तो कजो, हुन ते कचहरी बि कंदासीं। हीअ जेका ईद आहे क़ुर्बानी जी, ईद ते सिर्फ़ु जानवरनि जी क़ुर्बानी न पर पंहिंजे ज़िद जी ऐं हसद जी, साड़ जी ऐं ख़राबु ख़्यालनि जी बि क़ुर्बानी ॾियो। पंहिंजी दिलि खे पाक साफ़ करे ऐं पोइ जेको सो क़ुर्बानी कयो त जीअं तव्हांजी क़ुर्बानी क़बूलु पवे। बाक़ी अगरि ख़्याल ऐं साड़ हदस हुजे, केतिरा बि हज कनि, उमरा कनि, उहे क़बूलु न आहिनि थींदा। हर इबादत में ईअं ई हूंदो आहे त अगरि तव्हां इहे सभु शयूं अलॻि कंदव तॾहिं त इबादत क़बूलु थींदी। ऐं वॾाई, हसद, साड़ सभु। हाणे नंढड़ी हिकिड़ी कहाणी आहे, हाणे उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिकु ज़मीनदार हुयो, उहो तमामु घणो बीमार रहे पियो। पोइ हुन ॾाढा इलाज कराया, पर इलाजु हुनखे लॻे कोन पियो। पोइ हुनखे ख़बर पई त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो अलाह जो वली आयो आहे, त उते को जलसो आहे। हाणे हिन चयो त मां ई भला उते वञा, हिन वलीअ को वञी दुआ घुरायां त शफ़ा मूंखे मिले। मूं वटि त सभु कुझु आहे, पर इलाजु को बि कोन थो लॻे। जेका शइ का खावां थो त उहा ओॾी महिल कढी थो छॾियां। पोइ हीउ तयारु थी सिधो वियो होॾे, वञी हुन वलीअ सां वञी मिलियो। उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाई, मूंखे वॾी ज़मीन आहे, मां ज़मींदार माण्हू आहियां, तो बीमार थो रहां, मां ॾाढा इलाज कराया आहिनि, पर शफ़ा मूंखे कोन थी मिले। मुंहिंजे लाइ का दुआ घुरो। हुन वली हिनखे चयो, हाणे ॻाल्हि ॿुध, हाली जलसो आहे, जलसो ख़तमु थिए त पोइ मां तव्हां पंहिंजे मुंहं सां वेही तोसां मां कचहरी कयां थो। इहो ठीकु आहे। हुन त जेको जलसो कयो, जेके माण्हू आयल आहे उन्हनि खे हुन जेको हुनखे ॿुधाइणो हुयो उन्हनि खे ॿुधाई अलाह जूं ॻाल्हियूं। उनखां पोइ हिन ज़मींदार सां वेठो पंहिंजे मुंहं सां की हाणे मूंखे हक़ीक़त ॿुधाए। उन हक़ीक़त इहा ॿुधायो त मां बीमार आहियां, घणे टाइम खां वठी इलाजु करायां थो, पर सही कोन थो थियां। पोइ हुन अलाह जे वलीअ चयो, भला हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधाए, भला कंहिंजो हक़ु तूं खाधो आहे छा? चई न। चई भला कंहिंसां ज़ुल्म कयो अथई छा? चई न। चई भला इहो ॻोठ वारनि सां को साड़ हदस तुंहिंजो आहे छा? चई न। चई वरी बि यादि कर, हिन टिनि ॻाल्हियुनि में को कमु तूं अहिड़ो कयो आहे छा? वरी बि यादि कर, पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾे। कंहिंजो हक़ु खाधो अथई छा? ॻोठ वारनि सां तुंहिंजो साड़ हदस आहे? इहा माना हक़ीक़त ॿुधाए मूंखे, त पोइ मां उहा तुंहिंजे लाइ दुआ घुरां। बाक़ी जे न ॿुधाईंदे तूं छुटंदे कोन बीमारी खां। हाणे सही सही मूंखे ॿुधाए। पोइ हुन ज़मींदार सोचे सोचे हिनखे चयो, ॻाल्हि ईअं आहे, मां ॻोठ वारनि सां बि सही आहियां, ऐं मां ॿियनि जो हक़ु खाधो बि कोन्हे को, ऐं हराम बि न आहियां खाईंदो। बाक़ी मुंहिंजो भाउ हुयो जेको गुज़ारे वियो, उनखे 2 पुट हुया ऐं उनजी ज़ाल, उन्हनि खे मां ज़मीन जो हिसो न ॾिनो, त उहे तो लॾे हलिया विया। उहा माई हली वई पंहिंजे पेकनि ॾे, त मां उनखे न ॾिनो ज़मीन जो हिसो। चई छाजे लाइ तूं न ॾिनो उन्हनि खे ज़मीन जो हिसो? चई मां इन जे करे न ॾिनो, मां चयो, अगरि मां हिनखे ज़मीन जो हिसो ॾींदुसि, मुंहिंजा भाटिया नंढड़ा, सो मतां मूं वारी भाॼाई जेका पंहिंजे पेकनि खे न ॾेई छॾे ज़मीन, सो इन जे करे मां हुननि कोन ॾिनो। साण ओॾे उहे दर पदर लॻा पिया आहिनि, उन्हनि जो हिसो जेको आहे मां खणां थो। हिनखे चई त वॾे में वॾो मर्ज़ तोखे त इहो ई आहे न, तूं परायो हक़ु छो खाधो आहे? उहो भली नंढड़ा हुया, कीअं बि हुया, हू तुंहिंजी भाॼाई तुंहिंजे भाउ जो बराबरि जो हिसो हुयो, त तूं हुननि खे पंहिंजो हिसो ॾे न। पोइ हुनजी मर्ज़ी आहे, जाॾे बि कनि, हू तुंहिंजे बराबरि जो शरीक आहे, तूं हुनखे ॾे। तूं परायो हक़ु खाईंदे तूं कीअं सही रहंदे? पहिरीं ॻाल्हि इहो, वञी हुननि खे वञी हिसो ॾे, पोइ महीने ॾेढ खां पोइ मूंसां वरी अची तूं मिलजांइ। वञ पहिरियों वञी इहो कमु कर। हुनजो ठीकु आहे। हो आयो, उतां कुझु पैसा पैदाइश जा खणी उन पंहिंजी भाॼाई ॾे मोकिलियईं, की हे अथव तव्हां वठो, जेको पैदाइश जेका थी आहे उन्हनि खे ॾिनई। त जेको जंहिं साल जो थी पैदाइश उहा हुननि ॾे मोकिले छॾियईं। त वरी महीने ॾेढ खां पोइ वरी हुन वलीअ ॾे आयो। वली खे चए त हाणे मुंहिंजी तबियत ईअं आहे, ॼण 75% ॼण की तबियत मुंहिंजी सही आहे, पर बाक़ी अञा 25% सम्झां त मुंहिंजी तबियत अञा ख़राबु आहे। हिनखे चई तूं छा हुननि खे ॾिनो आहे? चई हुननि खे मां पैदाइश जो जेको हिसो ॾिनो हुयो, यानी की हिसाब किताब ईअं कयुमि त अञा हुननि जा मोॾे थींदा, पर यानी की मां हुननि खे गंज ॾिनो। चई तूं हुननि खे 75 ॾिनी आहे, तुंहिंजी तबियत तुंहिंजी 75 सही थी आहे, बाक़ी 25% इहा बि तूं हुननि खे ॾे त तूं बिल्कुलु सही थी वेंदे। हाणे तूं हीअं कर, वञ पंहिंजी भाॼाई खे परचाए, पंहिंजा भाटिया वठी आ, ॻोठ में अचे, हुनखे जॻह ठहिराए ॾे,
ऐं ज़मीन बराबरि हुननि खे ॾेई छॾ भाई हीअ ज़मीन अथव खपाइजो न बाक़ी तव्हां खाओ खणी बिल हीअ तव्हांजी बिल आहे हुननि खे बराबरि विराए ॾे 4 मशीर विहारे विच ते ऐं बराबरि जो हिसो हुननि खे ॾे हुननि खे जॻहि ठहिराए ॾे तुंहिंजी तबियत सही थी वेंदी 2 महीननि में जीअं न थिए त तूं मोॾे अची जांइ वरी हिन छा की ओॾी महिल आयो चवंदा त सिर खां मथे का शइ कान्हे का आयो सिधो 4 माण्हू वठी सिधो आयो उन्हनि ॾे पंहिंजी भाॼाई ॾे उनखे चई भाॼाई हलो तव्हां ॻोठ की तूं त तव्हांजो ॻोठ मों कढी छॾियो अची न मां हाणे तव्हां ॾियां त हलो ॻोठ उहो पंहिंजो भाइटनि खे वठी आयो पंहिंजी भाॼाई खे वठी आयो अचे उते हुन पंहिंजे ॻोठ में उन्हनि खे घर धर ठहिराए ॾिनई ऐं 4 माण्हू विहारे विच ते ज़मीन विराए हुननि खे बराबरि जो हिसो ॾिनई चई ॻाल्हि ॿुधो हे खपाइजो न हाली तव्हां वॾा थियो पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे माई खे चयईं हुन पंहिंजी भाॼाई खे त हे खपाइण मां तव्हां न छॾींदुसि हाली फ़िलहालु जेसि ताईं मुंहिंजा भाइटिया वॾा थियनि हे जेॾी महिल वॾा थी विया पोइ जे खपाइनि हिन जी मर्ज़ी बाक़ी हाल फ़िलहालु जेका पैदाइश तव्हां पंहिंजी पाण खणो कयो मुंहिंजो कमु कोन्हे को हुननि खे विराए बराबरि जो हिसो ॾिनई जेको मिल्कियत हुई जेका बैंक में पैसा हुया पियल उन्हनि में अंदाज़ो हणी ओतिरा पैसा बि हुननि कढाए ॾिनई त महीने ॾेढ में बिल्कुलु सही थी वियो तंदुरुस्त थी वियो पोइ वरी हुन वलीअ जी दावत हिन छॾी छॾियो उहो वली हिन जे ॻोठ में आयो त वलीअ चयो ॾे हलवा हल चई मां बिल्कुलु हाणे सही आहियां हे हुननि घर ठहिराए ॾिनो अथमि हीअ हुननि खे ज़मीन ॾींदमि जेका हुननि खे आई ॻोठ जा माण्हू मौजूदु हुया मां बराबरि जो हिसो कयो आहे चई तूं बराबरि जो हिसो कयो हाणे तूं बराबरि तूं सही आई हाणे पर हक़ु न आहे खाइबो भली तुंहिंजो भाउ मरी वियो छा थी वियो पर तूं हुननि खे पंहिंजो बराबरि जो हिसो ॾींहुं आहे सो दोस्तो ईअं ई हूंदो आहे अक्सर करे तव्हां ॾिसंदव काफ़ी माण्हू परावा हक़ खाईंदा आहिनि ऐं बीमार पिया हूंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि कराची इलाजु करायोसीं इस्लामाबाद करायोसीं हुते करायोसीं पर उहो माना पोइ ते न आहे ॾिसंदा असां बीमार थियासीं छा मूं ऐं कंहिंजो हक़ु खाधोसीं कंहिंसां ज़ुल्म कयोसीं उहो न आहे न सोचींदा बसि इलाजु पिया कराईंदा आहिनि पोइ तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी जेको बि कंहिंजो हक़ु खाईंदो त उहो सही त न रहंदो ऐं सही सलामत हूंदो बि कोन उहो हिनखे हक़ु ज़रूरु ॾियणो पवंदो पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक और शेयर कजो अस्सलाम वालेकुम।